अस्सलाम वालेकुम यार मदद मां आहियां महर फ़क़ीर। अॼु तारीख़ 4/10/2021 ॾींहुं सूमर जो आहे। हिन वक़्तु असीं बीठा आहियूं जामशोरे जी दरवाज़नि वारी पुल ते ऐं दरिया बादशाह जी हालति ॾिसूं था त दरिया जो पेटु सफ़ा सुको पियो आहे। पोइ जॾहिं दरिया जो पेटु सुकल हूंदो त पोइ सिंध बि लाज़मी सुकल ई हूंदी। हीअ दरवाज़ा आहिनि, ओ हीअ पुल आहे, बिल्कुलु पाणी न लिबट आहे। ॿेड़ियूं बीठियूं आहिनि, मोहाणा मायूस आहिनि, मच्छी कोन्हे, मोहाणा किथां मच्छी मारनि। उन हूंदे बि थोरे घणे हिसाब सां माण्हू घुमण फिरण अचनि था। हिते काफ़ी फैमिलीज़ वेठियूं आहिनि जेके खाइनि पीअनि थियूं। अलाह ख़ैरु कंदो। ओयो हीअ मुंहिंजी मोटरसाइकिल पिणु बीठी आहे। हे माण्हू खाइनि पीअनि था, फैमिलीज़ आहिनि। पर मसइलो आहे त घुमण वारा त वारी में बि घुमण ईंदा, पर मसइलो आहे पाणीअ जो। दरिया में पाणी न हूंदो त सिंध बि सुकी वेंदी। सो अलाह सिंध खे न सुकाईंदो, अलाह ख़ैरु कंदो। ओ हीअ ॿेड़ियूं बीठियूं आहिनि, दरिया सुको पियो आहे। ओ हीअ ॾिसो, ओ हीअ ॾिसो, ओ हिन बैक साइड मुंहिंजे हिते अल मंदर होटल बि आहे। होॾां अॻे वेरे वियासीं, इन करे हाणे न वियासीं। सो मोकिलाणी न आहे, दिलि दुआ में यादि। अस्सलाम वालेकुम, या अली मदद महर फ़क़ीर जामशोरो सिंध। ख़ुदा हाफ़िज़।